तव्हांखे चवनि त साईं बेहड़ में वेही फलाणे गाॾी में लही पूनो करायो आहे इहो कूड़े केस में हुननि खे जीअं मां तव्हांखे अॼु बि चयो जेके आहिनि सो आहिनि उहे पंहिंजी कोशिशूं कनि था पिया हक़ सच जी जंग आहे विढ़ंदासीं माना अदालत में केतरी उम्मीद साईं अदालत तव्हांजे साम्हूं आहे अदालत में आहियूं सुप्रीम कोर्ट में उम्मीद हुई ओस ताणी वियासीं न उतां वापसि आयासीं तव्हांजे साम्हूं तव्हां पाण अख़बारी नुमाइंदा तव्हां मूंखे ॿुधायो त तव्हां कॾहिं बि ॾिठो आहे त कोर्ट खे चौफेर घेरो थींदो आहे तव्हांजे साम्हूं आहे रेंजर या जेका कोर्ट खे घेरो करे कोन तव्हां अख़बारी नुमाइंदा अचो था तव्हांखे वेही तव्हांजी खानतलाशी उन्हनि जी कंहिं खानतलाशी अॼु ताईं वधी आहे त तव्हां 4, 5, 6 ॼणा तव्हांखे अंदरि कोर्ट में वेहनि था जंहिंजो कंसर्न ई कोन्हे उन केस जे बारे उनखे को माण्हू झेलण वारो आहे पुलिस आहे चौफेर उहे माण्हू आहिनि उहे पुलिस वारा आहिनि जेके पुलिस वारा 24 कलाक मनुष्यात खपाइनि था इन्हनि गाॾियुनि में जंहिं गाॾियूं हिननि खे घुमाईंदियूं तव्हां इन्हनि में असांखे ज़रूरु इहा शइ आहे असां इहा रिक्वेस्ट पंहिंजे जज साहिब खे बि कंदासीं तव्हांखे बि कंदासीं त इन जी निशानदगी करणु असांजो को सिपाही असांजो गार्ड या असांजो को माण्हू हिते अंदरि जेको आहे फिरियादी दौर ते इहे पिया इल्ज़ाम आहिनि सिटिंग MP आहिनि हुकूमत क़यादत पीपल्स पार्टी सॼी हुननि जी मशीनरी सपोर्ट पई करे तव्हां छा चओ मुंहिंजा दादा सपोर्ट कयां त अॼु कूड़े केस में हिते न हुजां उहा सपोर्ट थिए हा न त अॼु कूड़े केस में हिते न हुजे हिकिड़े मनशियात फ़रोश जेको हिन केसनि में घुर्बल हिन कोर्टनि जो उन जे खून में कूड़े केस में अॼु हिते न हुजां जे मूंखे सपोर्ट इहा गवर्नमेंट करे हक़ीक़त इहा जंहिंखां को चवंदा आहिनि त मुंहुं फेरणु इनकार करणु ग़लति हूंदो